नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खैरपुर जी सिविल अस्पताल जो कारनामो ज़िंदा औरत के मुर्दा करार ॾेई छॾियो आहे। कुछ देर खां पोइ औरत निंड मां जागी पई। अस्पताल में मौजूद डॉक्टरनि में थरथलो मची वियो आहे। 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल मुस्मात नगमा के सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में दाख़िल कयो वियो हो। या ब्रेकिंग न्यूज़ खैरपुर मां अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर जी सिविल अस्पताल जो कारनामो साम्हूं आयो आहे। ज़िंदा औरत के मुर्दा करार ॾेई छॾियो आहे। कुछ देर खां पोइ औरत निंड मां जागी पई। अस्पताल में मौजूद डॉक्टरनि में थरथलो मची वियो। 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल मुस्मात नगमा के सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में दाख़िल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर जी सिविल अस्पताल जो कारनामो साम्हूं आयो आहे। ज़िंदा औरत के मुर्दा करार ॾेई छॾियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। अकबर गोपांग असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली अकबर, इन हवाले सां आगाह कजो, ही अजीब कारनामो साम्हूं आयो आहे। जी सिविल अस्पताल खैरपुर जे डॉक्टरनि जो हिकु अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे। जे मूजिब अस्पताल जे डॉक्टरनि हिकु औरत के मुर्दा करार ॾेई छॾियो, जेका कुछ देर बाद जागी पई त डॉक्टरनि जे अमले में थरथलो पइजी वियो। उन हवाले सां ॿुधायो पियो वञे त 2 ॾींहं अॻु क़ौमी शहरा शाह हुसैन बाईपास वटि थियल रोड हादसे में ज़ख़्मी थियल मुस्मात नगमा के सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में दाख़िल कियो वियो। जंहिं बाद मेडिकल वार्ड ॾांहुं मुंतकिल कियो वियो। वारसनि मूजिब 2 ॾींहं अॻु को बि डॉक्टर ज़ख़्मी औरत जो चेकअप करण लाइ न आयो। औरत मुसलसल बेहोशियारी हालत में रही ऐं वारसनि तरफ़ां अहिड़ियूं शिकायतूं करण बाद जॾहिं डॉक्टर औरत के चेक करण लाइ पहुतो त इन औरत के मुर्दा करार ॾींदे संदसि लाश खणाए वञण लाइ चयो वापसि हलियो वियो। जंहिं ते औरत जे वारसनि में रोज़ ॾाढो पइजी वियो। कुछ देर बाद डॉक्टरनि तरफ़ां फोत ॼाणायल औरत जागी पई ऐं वारसनि तरफ़ां अहिड़ो इतला डॉक्टरनि खे ऐं अमले खे ॾिनो त अमले ऐं डॉक्टरनि में थरथलो मची वियो ऐं औरत जो जेको इलाज आहे उहो ॿीहर जारी कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिविल अस्पताल खैरपुर जे ठीकु आहे, वॾी महिरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾिना।